गौसपुर में आवा ताईं अहम ख़बर पहुचाई जिथे तंगवाणी शाख तां दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी है, जॾहिं त ॻोठ मुजाहिद ॾाहणी में केतिरियूं ई अॾावतूं ड्राहे पट कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदा हलूं तो गौसपुर में तंगवाणी शाख तां दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी है। ॻोठ मुजाहिद ॾाहणी में केतिरियूं ई अॾावतूं ॾाहे पट कई वयूं आहिनि, जॾहिं त बेघर थियल खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जिन खे मुतबादिल रिहाइश ॾियण जो मुतालबो कयो पियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त गौसपुर में तंगवाणी शाख तां दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी है। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। गौसपुर वेझो तंगवाणी शाख तां दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे, जॾहिं त ॻोठ मुजाहिद ॾाहणी में केतिरियूं ई अॾावतूं ड्राहे पट कई वयूं आहिनि। बेघर थियल खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जॾहिं त मुतबादिल रिहाइश ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गौसपुर मां बरकत भयो खां। जी बरकत, छा तफ़सील आहिनि? जी बिशरत, बिल्कुल मैं आपको ॿुधाईंदो हलां त अदालती हुकुम मूजिब आपाची खाते जे अमलदन पारां तंगवाणी शाख भरिसां ॻोठ मुजाहिद ॾाहणी में केतिरियूं ई गैर क़ानूनी अदावतूं क्रेन मशीन ज़रिए ड्राहे पट करे केतिरनि ई माण्हुनि खे बेघर कयो वियो आहे। ॿिए पासे बेघर थी वियल माण्हू आपाची खाते जे अमलदारनि खे पाक किताब जा वास्ता ॾींदे मोहलत जी घुर कई, पर आपाची खाते जे अमलदारनि पारां मोहलत सां सुठो जवाबु ॾींदे पंहिंजी कार्रवाई खे जारी रखियो। ॿिए पासे बेघर थी वियल माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं बेघर थी वियल माण्हू अदालती हुकुम मूजिब वक़्त वारनि खां वाक़िफ़ राइश मुहैया करण जो मुताबिक़ आहे। जी ठीक है बरकत, बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।